2019 में मां कदम रखियो टिकटॉक जी ज़िंदगी मां ऐं माण्हू बड़ा प्यार ॾिना मूंखे। अच्छा केतिरी अर्निंग थी वञे तव्हांजी, केतिरी कमाई थी वञे? टिकटॉक खां कुछ भी अर्निंग ना थींदी आहे। अच्छा कुछ भी ना। बाक़ी किथां तव्हांजी जेको आहे माना अर्निंग थिए तव्हां मैनेज कीअं था कयो? मैनेज कितना क्यों सोच बाकी दीगर जो एप्स हैं सिंधी में ॿुधायां हाँ दीगर हाँ। ॿिया सोशल एप्स जेका आहिनि उन खां असां अर्न कंदा आहियूं ऐं टिकटॉक असांखे कुछ भी न ॾींदी आहे, जस्ट फेम ज़ीरो। सिंध वारा त आहिनि मोहबत वारा माण्हू, स्पेशली सेवण वारा। सेवण वारा सिंध हैदराबाद जा उहो मूंखे ख़बर न आहे। मां हा सॼो सिंध सुठो आहे। बेसिकली तव्हां किथां बिलोंग कयो था? सखर सिंध। ऐं एजुकेशन तव्हांजी? मां एम ए करे वठी एम ए कॉपी करे कई या न कापी त हलंदी आहे सखर त मां स्कूल में त नहीं की। स्कूल में कौन कई? हाँ स्कूल में कौन कही, हाणे ना थींदी है। स्टार्ट में तो सबको होती है ना, ठीक है सब कुछ ये एक फेज होता है जिससे आपको निकलना पड़ता है। कुछ लोग वहीं रुक जाते हैं, कुछ हाँ तो कुछ लोग उसको पार कर जाते हैं। तो बस स्टे पॉजिटिव और पॉजिटिव रहें और अपनी ज़िंदगी जैसे जीनी है जिए। एक्चुअल नेम तव्हांजो छा आहे? महजबीन। मिस वाओ जो आइडियल माना छा सोचे करे मिस वाओ नाम रखियो? मिस वाओ कंहिंखे आइडियल रखियो तव्हां लेडी? सिंधी में नहीं बता सकूंगी। मिस वाओ जो आइडियल उर्दू में ही बता था। उर्दू में ये कि मैं पहले प्राइवेट वीडियोस बनाती थी। जब मैं वीडियोस बनाती थी तो मेरे मुंह से एक ही वर्ड निकलता था, जस्ट वाओ। तो मैंने कहा कि जब मैं वीडियोस बनाऊंगी और पब्लिक करूंगी तो वो जो नाम होगा ना वो यूनिक होना चाहिए और उससे पहचान बनेगी। तो बस मेरे मुंह से वाओ ही निकलता था तो मैंने नाम